दोस्तों अॼु धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे जेका बि नवां पुराणा दोस्त आहिनि उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। हिन नंढड़े वीडियो में अॼु पंहिंजा ड्रामे जो हिकु धमाकेदार रिव्यू कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों ड्रामो त ड्रामो आहे पंहिंजावरी, लेकिन ड्रामो वॾो कामयाबु थी चुको आहे। तव्हां ॾिठो आहे हाणे हसीना तव्हां ॾिसो न, हसीना जेका राखेली हूंदी हुई, यार हूंदी जाबर जी, उहा उन खे धमकियूं दाबा ॾिए थी ऐं जाबर एॾो त मजबूर थी चुको आहे इहो उठ। हिन जा भाउ सौट सभु हेॾे होॾे फिनिश थी विया, धोखा ॾेई विया। हाणे हिन जेको आहे पंहिंजे सौट खे सिकू वारनि वलू वारनि खे मारे सिकू खे अलॻि करे पाण सां पाण कई आहे, पाण फाथो आहे। रुंडे जहिड़ो माण्हू बि खे हाणे दाबा थो ॾिए ऐं रुंडे खे वरी सावल दाबा ॾिए थो त थोरो बि कसूर तव्हांजो मुंहिंजे भाउ जे क़त्ल में ज़ाहिर थियो तव्हां कोन बचंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ ज़बरदस्त हाणे मोड़ ते ड्रामो पहुतो आहे ऐं चाकर ख़ान बि घटि नथो करे। होॾां जेको आहे दोस्तो जेका सोरठ आहे उन बि हसीना बेगम खे घणियूं चुंगूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि जी पाण में तू में हले थी पई। लॻातार ड्रामनि में अहिड़ा सीन तव्हांखे भरपूर ॾिसण वटा मिलंदा। हाणे कुझु नवां करेक्टर बि ॾिसण वटा मिलंदा हसीना बेगम वटि तव्हांखे।